पूछो हम हैं इल्तिजा वाले, आप हैं अता वाले, हम हैं इल्तिजा वाले, आप हैं अता वाले, छेड़ो न हमें दुनिया, छेड़ो न हमें दुनिया, अरे हम हैं मुस्तफा वाले, छेड़ो न हमें दुनिया, हम हैं 11वीं वाले, छेड़ो न हमें दुनिया। मुझे बेनियाज रब पंजे सोने कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो, मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुमिन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। मुझे रब के खबर, मुझे बेनियाज रब फरमायो, नेक अमल करण वारा मर्द हुजन या औरतूं हुजन, नेक अमल करण वारा मर्द हुजन या औरतूं हुजन, पर मुझे रब फरमाए शर्ता त उहे ईमान वारा हुजन। वहुव मुमिन, शर्ता तो है ईमान वारा हुजन। मुझा दोस्त अजीज अग्या मुझे रब छा फरमायो, फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा। मुझो बेनियाज रब फरमाइंदो आ, मां अल्लाह जी ज़ात उन्हनि खे अहिड़ी त पाकीज़ह ज़िंदगी अता फरमाइंदो हाँ, जेका कॾहिं बि ख़त्म थियण वारी कान हूंदी आ। पाकीज़ह ज़िंदगी, पाकीज़ह ज़िंदगी ख़त्म केरु थींदो आ, जिस्म त खाकिया अंबिया जो हुजे, सहाबा जो हुजे, औलिया जो हुजे, अल्लाह जो हुक्म इन खाकी जिस्म खे खाक सां ज़रूर मिलणो आ। इहो अल्लाह जो हुक्म, खुदा जो फितरी कानून, जेका शइ जंहिंमां ठहंदी आ उन शइ खे सुकून भी उन में मिलंदो आ। जेका शइ जंहिं शइ मां ठहंदी आ सुकून उनखे उन में ही मिलंदो आ। नंढड़ो मिसाल ॾेई अॻिते हलां पोइ तोखे ख़बर पवे त हिन खाकी जिस्म खे खाक में छो मिलायो वियो आ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, समुंड मां बाफ़ निकिरंदी आ, उहा बाफ़ झुड़ बणिजी वेंदी आ। समझ में अचे थो न? समुंड मां बाफ़ निकिरंदी आ, उहा बाफ़ झुड़ बणिजी वेंदी आ। झुड़ जी सूरत जॾहिं घाटा ककर थींदा आहिनि, जॾहिं उन मां धुआंधार बारिश वसंदी आ, उन बारिश जे करे जॾहिं सैलाब ईंदो आ, मुंहिंजा दोस्त हद खां वधीक बारिश वसी पई, सैलाब अचे वियो, ख़बर पई त पाणी ख़तरनाक हद ते पहुची वियो आ। छा जो पाणी हूंदो आ? चओ बारिश जो पाणी हूंदो आ। छा जो हूंदो आ? बारिश जो पाणी हूंदो आ। पैदा किथां थियो आ? समुंड मां। वरी वसियो काथे आ? ज़मीन ते। जेॾी महिल दादलो दरिया मौज वठी ईंदो आ, घर भी ॿोड़ींदो आ, गाॾियूं भी ॿोड़ींदो आ, रस्ता भी ॿोड़ींदो आ,
वण भी पाड़ों कढी वींदो आ, कोई हुन खे रोके कोन सघंदो आ। उन दादुले दरिया खे सुकून किथे मिलंदो आ, चो जॾहिं समुंड जे पाणीअ में पाणी मिलंदो आ त चुप थी वींदो आ। केतिरो बि पोयां नुक़सान करे अचे, बर्बादी कंदो अचे, तबाही कंदो अचे, पर जीअं समुंड जे पाणीअ सां मिलंदो हुन जी हलचल ख़त्म थी वेंदी। छो ख़त्म थी वई? हू ठहियो ई उन मां हो, इन करे सुकून बि उन में रब ॾिनो आहे। जेका शइ जंहिंमां ठहंदी आहे अल्लाह उनखे आख़िरी सुकून जी जगह उते बणाईंदो आहे। इंसान मिट्टीअ मां बणियो, इंसान मिट्टीअ मां बनियो आहे। मुझे करीम रब उनखे मिट्टीअ सां मिलायो आहे। दर्जात मुझे रब जी मर्ज़ी आहे। ॿुधंदा आहियो वॾड़नि खां बि तो असां केतिरा मुशाहिदा बि कया हूंदा, केतिरा क़बरुनि जे खोटण वारा बि तव्हांखे ॿुधाईंदा त यार क़बर खोटीसी, निशान बि मथों कोन हुयो, पर अंदर जो खोटियो त उन जो मथियो कफन बि मेरो कोन थियो आहे। जेके क़बरूं खोटींदा आहिनि उन्हनि जे ज़िंदगीअ खां पुछो त तव्हांखे ॿुधाईंदा त यार कॾहिं कॾहिं कंहिं न कंहिं मुक़ाम मां अहिड़ो अजीब थींदो आहे, अजीब ख़ुदा जो निज़ाम जो ईअं खोटींदा हूं त अंदरों का शइ लॻंदी आहे, ॾिसूं त यार अञा तक कफन बि मेरो कोन थियो आहे। किथे त महीने में सड़ी हॾा बि कोन बचंदा आहिनि, पर किथे त सालनि खां बाद में कफन भी मेरो कोन थींदो आहे। मरण वारा त सभु मिट्टीअ में, मिलण वारा त सभई आहिनि, लेकिन सभिनी जो मुंहिंजा दोस्त जिस्म मिट्टीअ में मिट्टी न थींदो आहे। मिट्टीअ में मिट्टी उहो थींदो आहे जेको पंहिंजे ख़ालिक जे ज़ात जो क़दुरु न कंदो आहे, जेको पंहिंजे यार सां पकी यारी न रखंदो आहे, उहो मिट्टीअ में वञण सां मिट्टी थी वेंदो आहे। पर जेको करीम रब सां पंहिंजी दिलि ॾेई सौदो करे छॾींदो आहे, उहो मिट्टीअ में पहुचण खां पोइ बि मान वारो हूंदो आहे। ज़मीन मेली नहीं होती, ज़मन मेला नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता। इहो तो अल्लाह जिने कबाने उर्दू शायर फरमायो, पर जेकॾहिं भिट वारे सुहिणे लतीफ़ साईं खां पुछंदे त मुंहिंजो सुहिणो लतीफ़ बि दाह करे चवंदो, तन तस्बीह मन मणियो दिल दबूरो जन, तन तस्बीह मन मणियो दिल दबूरो जल, तारू ही तलब जो वहदत साण वजल, वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुल, से सुताई सुहन निंद्र इबादत तन जी। जेके पंहिंजे अंदर में कल्बी ज़िक्र कमाईंदा, ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॻाल्हि यादि अचे वई आहे। हिकिड़ो दुनिया जो अमीर केरा, दुनिया जो अमीरा बाज़ार में आयो आ, सौदो ख़रीद कंदो आ, मगर जॾहिं सौदो वधीक थी वेंदो आ, खण खां घणो थींदो आ, बाज़ार में निहारींदो आ, को मज़दूर मिले उन मज़दूर खां सौदो खणाए वञा, निहारींदो आ। हिकिड़ो 10 सालनि जो नौजवान साम्हूं नज़र ईंदो आ। घणनि सालनि जो? 10 सालनि जो नौजवान सदलो कंदो आहे, छोकिरा जी चाचा मजदूरी कंदे, जी चाचा मजदूरी कंदुमि, हे सामान ॾिसो खणंदे
बिल्कुल खणंदुम मजदूरी छा वठंदे चाचा जेका दिल चवई साडे उन चयो मां त 3 दिरहम ॾींदो मैं जीअं जो ही न चयो 3 दिरहम ॾींदो मैं नंढड़े जे अखिड़िन में लुड़क लड़ी आया 10 सालन जो ॿारड़ो अखिड़िन में लुड़क लड़ी आया अरशदे निहारण लगो निहारे पंहिंजा लुड़क उघी वजन खेण शुरू थो करे उन अमीर बाह में हथ विधो ओ नौजवान ओ नढड़ा दे त खबर सौदो भी मुंह तय कयो मुंह त मिड़ई चयो त 3 दिरहम ॾींदो मैं तुंहिंजी त मजदूरी भी घणी पई ठहे पर इन 3 दिरहमन ते राज़ी भी थियो अरशदे निहारे रोवण भी लगो राज कहिड़ो तवज्जो सां ॿुधो गोगोठ मोहम्मद याकूब हकड़े में अचण वारो मुझे महबूबे सुभानी जे यारी जे महफिल में अचण वारो उन नौजवान निहारे चयो चाचा इन राज खे छॾे न बचा राज खे कोन छॾींदुम उन जे दिल में भी ख्याल आयो 10 सालन जो बचड़ो रोए थो राज जरूर हुन सोचो मता को यतीम हुजे मता को वेचारो बेसहारो हुजे इनके 2-3 रुपया ॾेई मोटाए छॾियां हुन चयो न की यतीम हां न की बेसहारो हां रोई छो थो चवे थो इन करे खुशीअ में थो रोहां जो मुझे अल्लाह मुझे अमड़ जी दुआ कबूल करे छॾी आहे अमड़ जी दुआ अल्लाह कबूल कया जी चाचा किया जी अज सुबह सवेल जी जो जी जल अमड़ जा कदम चुमी जी जल अमड़ के चम अम्मा जी मुझा बचड़ा ओ मुझी जी जल अम्मा अज का मूसा फरमाश कर मां तुझी पूरी कया जी जल अमड़ चयो ओ मुझा शहजादा अज जे कदे मां अमड़ जी फरमाश पूरी कदे अज मुखे 3 दिरहम आणे दे मजदूरी करी तुझी मर्जी कमाए अची तुझी मर्जी 3 दिरहम खणिया जो मुखे फलाणी शय ॾाढी वणी वैया मां ओहा शय वठण थी चाहियां जी मुझी अम्मा मां जी करे निकतो हा तो सदड़ो कयो तो उहाई मजदूरी गाल्हाइया जेका मुझे जी जल अमड़ मुखे सुबह चईया मां पंहिंजे जी जल अमड़ जे इन दुआ ते राज़ी हां ओ नौजवान याद रखी छॾजा जे कदे तुझा दुनिया जा कम न थींदा हुजन उथण सां पहिरो कम कर नमाज पढ़ी कुरान करीम पढ़ियल आई त पढ़ नहीं पढ़ियल त कुरान करीम जो दीदार करे अमड़ जे कदमन ते किरी चुमियूं जी जल अमड़ जे कदमन खे ॾेई दुआ पिनी पो निकर अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल कंदो जादे तू पैर कंदे ओदा अगे ही खैर लगो पियो हूंदो उन दुनिया जे अमीर ॾिठो बचड़ो त नंढो आ उम्र 10 साल गालियूं अजीब थो करे यकदम मुझे करीम रब जे कुदरत दे निहारियो ओ मुझा दोस्तो मुझो बेनियाज रब सबबन जो मोहताज ना है मुझो रब त मुसब्बबुल असबाब मुझो रब सबब पैदा फरमाइंदो आ उन अमीर के हिकड़ी न्याणिया घणी न्याणियूं हिकड़ी न्याणिया दौलत घणिया पुट जो औलाद कोने उहा न्याणी टंगुन खां मज़ूरा दिल में ख्याल आयुसि हेड़ो नेका जेको 10 सालन में जी जल अमड़ जे राज खे ॼाणे थो हिन वटि पक कोन को राज आ उन मोह ख़राब करे चङो ठीकु आहे मूं ॻाल्हि ॿुधी हाणे सामान खण उन नौजवान सामानड़ो मथड़े ते खयो आहे 10 सालन जो ॿारड़ो हलंदो रहियो अचानक रस्ते में कहीं मस्जिद में आवाज आयो अल्लाहु अकबर
जीअं जो अज़ान जो आवाज़ आयो उन नंढड़े उन मालिक ने निहारे हथड़ा ॿधी चई ओ चाचा जी छोकरा चाचा अल्लाह जे दर तां नमाज जे लाइ सजड़ो थियो आ जे इजाज़त ॾींदे त मां पंहिंजे रब जो फर्ज़ड़ो पढ़ी अचां जिया पोतीअ उन अमीर जे दिल में उन मासूम जे लाइ हमदर्दी वधी मुहब्बत वधी प्यार वधियो यकीन तब्दील थींदो वियो मज़बूत थींदो वियो त ही नंढड़ी उम्र में ॿारड़ो ही हेड़ियूं ॻाल्हियूं तो करे पक ही रब जो महबूब आहे चई मूंखे त देर थी थिए पर चङो जल्दी मोट जा आज़माइश तो ओ बचड़ो वयो वुज़ू करे नमाज पढ़ी आयो जीअं आयो अचे वरी सामान के कुलड़ो ॾेई मथे ते रखी हलंदो रहियो घर अची वयो उन अमीर शख्स जे गीदे में पैसा पिया हुया उन बचड़े सामान लातो बचड़े खे चई 2 मिंट तूं साह पट मां घरों पैसा खणी अचां पंहिंजे घर वारीअ सां चे राज कई अल्लाह जी बानी जी अॼु सुहिणो मेहमान आयो आहे अॼु सुहिणो मेहमान आयो आहे जंहिंजी उमिरि 10 साल आहे पर उन जो चेहरो ॿुधाए थो त ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जो महबूब आहे ज़ाल चेस त पोइ अहिड़ो मेहमान जे अंगण ते अचे त उनखे मानीअ जा 2 गिरहड़ा ज़रूर खाराइजनि पोइ मुड़ुस खे तानो ॾिनई त छा अहिड़े मासूम खां हेॾो वज़न खणायो अथई चई कोन खणाया हा पर हुन उथंदे खां ई अहिड़ो अंदाज़ ॿुधायो जो मन मोहे विधो अथई अटकल करे वठी आयो हा चई चङो वारो कर हीअ मानी खणी वञ ऐं बचड़े खे मानी खाराए हेड़ी गर्मीअ में पहुतो आहे बचड़ो हू मानड़ी त खाए मानी खणी आयो अचे बचड़े जे आॾो रखी बचड़ा ही तुंहिंजा 3 दिरहम उन नौजवान वरता मानी खणी आॾो रखी उन नौजवान मुर्की चयो चाचा मां मानी नथो खाई सघां मां मानड़ी नथो खाई सघां उन अमीर चयो बचड़ा सुबुह खां मूंसां गॾु कुछ भी न खाधो थई कुछ भी न पीतो थई भुख लगी हूंदई चे भुख जरूर लगी आ मगर मानड़ी नथो खाई सघां बचड़ा इए न कर मानी तोखे खाइणी आ जॾहिं मजबूर कई उन बचड़े जवाब ॾिनो चाचा इन करे मानी नथो खावां जो मां रोज़ेदार हां रमजान जो महीनो कोन हुयो ओ मुसलमानो पंहिंजे बचड़न ते गौर कयो पंहिंजे नौजवान बचड़न ॾे निहारियो ओ नौजवानो तव्हां भी पंहिंजे ज़िंदगीअ ॾे निहारियो सॼी वाट हाणे रस्ते में अचां पियो ॾिठा नौजवान 4-4 5-5 जूं टोलियूं ठाहियो विच रोड ते वेठा आहिनि के कुंड में इहा मोबाइल चंडरी हथ में आहे हिकिड़ो वीडियो पे थो हलाए ॿिया उन ते मज़ाकूं पे था कनि अल्लाह ताला तो असांजे बचड़न खे शल इन बुराईअ खां पंहिंजे पनाह में रखे नौजवान जवाब ॾे चाचा रोज़ेदार हां जीअं जो न चयो त रोज़ेदार हां उन अमीर जे अंदर मां दाह निकिरी वई त मूं केॾो न कहर कयो आहे हिकु मासूम रोज़ेदार खे मां हेॾो सामान खणाए आयो हां बचड़े खे उते छॾे करे चई बच्चा हिकिड़ो मिंट ज़ाल खे चई ॻाल्हि ॿुध अहिड़ी का अटकल सोच हिन मेहमान खे रहायूं मुंहिंजी दिलि थी चवे मुंहिंजे सुहिणे नबी जो फरमान आहे दुआ तक़दीरूं बदिलाईंदी आहे अॼु मुंहिंजी दिलि थी चवे त हिन जे दुआ जे करे रब मुंहिंजे न्याणीअ जी तक़दीर बदिलाए छॾींदो ज़ाल ऐं मुड़ुस जुस्तजू में लगी विया नंढड़ो बचड़ो आ गॾिजी आया ॿई बचड़ा ईअं न कर भला रोज़ो असां वटि खोल हिकिड़ी मानड़ी खा रोज़ो असांजी दिलि थी चवे खोल सुहिणे नबी जी सुन्नता हाणे कीअं था वेहारी सुहिणे नबी जी सुन्नता
जॾहिं भी का दावत मुझे महबूब के मिलंदी हुई पाण खुशी सां कबूल फरमाईंदा हुया। ओ बचड़ा असां तो के पांजे सुणे नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी सुन्नत अदा करण जे ला दावत थे। बचड़ा रोज़ो असां वट खोल, बचड़े महबूब जे सुन्नत जो नालो बुधी कबूल कई, लेकिन चे मुके फिलहाल छडियो मां हिते घड़ियों कोन घारींदुस, मुके छडियो त मां अल्लाह जे घर मस्जिद में वनी पांजे रब जो जिक्र कया। याद रखो मुझा दोस्तों, मच्छी के पानी का सवा मजो न इंदो आ, मच्छी के पानी का सवा मजो न इंदो आ, मोमिन के वरी मस्जिद को सवा मजो को न इंदो आहे। त नौजवान मस्जिद में वयो, इफ्तारी जो टाइम थियो, मानड़ी खणी वया नमाज खां बाद में, त बचड़े रोज़ो पानी ते खोलियो हुंदो, नमाज थी वई सुकून जी मानी खाए, बचड़ा हली अचे मानी खा, जवाब ॾियण लॻो चाचा हाणे मानी खाइण जे हलंदुसि तुंहिंजे घर, मता इशा जी तकबीर उला निकिरी वञे, बस थोड़ो टाइम छॾ मूंखे, मां इशा जी नमाज पढ़ी बाद में थो अचां, पो थो अचे मानड़ी खां। मुसलमानो ईमानदारी सां पंहिंजे पाण ॾे, मां पाण खे चवां, मानड़ीअ ते हथड़ो पियो हूंदो आ, अज़ान ईंदी आ, दिल चवंदी आ पहले ताम फिर कलाम, पहिरीं मानी खां नमाज खे पोइ ॾिसूं था। इहा हकीकत आहे या न? याद रख मुंहिंजा दोस्त, याद रख मुंहिंजा दोस्त, जेकॾहिं न तूं कंहिंजे करे, गॾियल जुमिलो, जेकॾहिं न तूं कंहिंजे करे का शइ छॾींदे त यार उहो बि तोखे अॾींदो छॾींदो कोन। याद रखी छॾिजां, याद रखी छॾिजां। नंढड़ी ॻाल्हि तो ॿुधाई, हिकिड़े हमराह खे बाथरूम जो ख्याल आयो, झंग जो ख्याल आयो, समझी वियो, झंग जो ख्याल आयो, जरूरत थी, जीअं हू अञा बाथरूम जे दरवाजे ते पहुतो या बहराड़ी में हो, बाथरूम करण वारो हुयो त अज़ान शुरू थियो। जीअं जो अज़ान शुरू थियो त दिल में ख्याल कई त हाणे मां बाथरूम ते वेहा, हेॾो अज़ान अची रहियो आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो फरमायो आहे त अज़ान ॿुधो त उन जो जवाब ॾियो, ॾाढो सवाब आहे। हिन पंहिंजे पाण खे तकलीफ़ में रखियो, निकिरी ॿाहिरि बीठो, पंहिंजे पाण खे ज़ोर ॾेई कीअं बि करे मजबूर कई पाण खे कंहिंजे रज़ा जे लाइ, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे हिकु सुन्नत खे ज़िंदह करण जे लाइ। अज़ान ईंदो रहियो, जवाब ॾींदो रहियो, जीअं अज़ान जो जवाब ॾेई बस कयईं, अञा कलमो पढ़ी बस कयईं, यार राज़ी थियो, बीठे वलीउल्लाह बणिजी वियो। मुझे रब वट देर ना है दोस्तों, मुझे अल्लाह जे ज़ात वट देर ना है। असुल तवां असां जे अकुल में फेर आ, तवां सां बार बार उन्हनि जे दरन ते वेंदा हूं जेके ॿिनि दफ़न खां पोइ छिड़बू ॾेई छॾीनि, या ॿिनि दफ़न खां पोइ जन वरी आयो थई कढी छॾीसि। मुंहिंजे रब जे दर ते 100 दफ़ा वेंदे त हर ईंदड़ दफ़े अॻे खां वधीक मिलंदो, घटि कोन मिलंदो। सोने लतीफ़ फरमायो, कह फरमायो सोने औलिया अल्लाह जो गुलाम ही, औलिया अल्लाह जो कलाम। सो लतीफ़ फरमायो, छाला वनी छो, छाला वनी छो अदा तू बेली थी तबियन जो, वठ जो कंझक करीम रब जी, जग जो वाली जो, सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां। यो गस कंहिं ॾिनो आहे जो औलिया अल्लाह, कंहिं गस ॾिनो आहे जो औलिया अल्लाह। छो त मुंहिंजा दोस्त भिरिया सिटीअ जो गस उहे ॾींदा जेके भिरिया सिटीअ वियल हूंदा। अल्लाह जी मोहब्बत इश्क जो डस भी उहे ॾींदा
जेके खुदा जे इश्क ई मोहब्बत जा नवाज़िल हुंदा। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अर्ज़ पे कयुम त मुंहिंजो करीम रब जॾहिं राज़ी थींदो आ नंढड़ी ॻाल्हि ते भी राज़ी थींदो आ। कॾहिं पंहिंजे नफ्स जे ख्वाहिश के छॾे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत के ज़िंदा करण वक़्त रुगी इहो ख़याल कर त मां पंहिंजे यार जी सुन्नत थो अदा कयां। ॾिस त मुंहिंजो करीम रब कीअं थो तुंहिंजे मथां करम करे छॾे। तू मुझे खुदा जे महबूब जी सुन्नत अदा कंदे त मुझो खुदा वरी पंहिंजे महबूब जे करे तुझो मुश्किलातूं दूर करे छॾींदो। अज़ीज़ाने मन उन नौजवान इशा जी नमाज पढ़ी आयो आ, मानड़ी खाधी आ, सुम्ही पयो। हाणे उहे ज़ाल मुड़स दिल में तहियो कयो पहिरीं मेहमान के मानी खाराइणी आ, उनके आराम जे लाइ कमरो ॾियणो आ, बाद में पंहिंजे न्याणीअ खे मानी खाराइणी आ जेका माज़ूर आ। पोइ उन सां आस्ते आस्ते ॻाल्हि करणी आ, छो त हिकिड़ी न्याणी आ। जीअं जो माउ ऐं पीउ पंहिंजे न्याणीअ खे मानी खाराइण लॻा, गिरहड़ो बि वात में विझनि, अखिड़ियुनि मां लुड़क बि लड़नि। न्याणी पुछे थी अम्मा जी मुझी बचड़ी, अम्मा तू मानी त रोज खाराईंदियां, कचहरी भी कंदियां, मगर मुझी अम्मा अजो राज को निरालो वा, मानी भी खाराए रहियां त लुड़क भी लाड़े रहियां। मुड़स के इशारो थी दे त तू बुधा। न्याणीअ ॾिठो त बाबे के थी चवे, पक समझी वई त को राज आ, ओ मुंहिंजा बाबा जानी। न्याणी जॾहिं बि सॾींदी आ प्यार में सॾींदी आ। मुसलमानो न्याणी जो कदर कयो, न्याणी जी इज्जत कयो, मुझे मुस्तफ़ा करीम जी सुन्नत ज़िंदा थी वेंदी। अल्लाह ताला पुटड़न के भी सलामत रखे। बनी कंहिंजी आ पुटन जी, ही कंहिंजो आ पुटन जो, ही कंहिंजो आ पुटन जो। कॾहिं कॾहिं का शइ न्याणी जे नाले बि करे छॾियो ऐं पोइ आज़माए ॾिसो। वेठो हूंदे घर में पुट चवंदो आयो महिमान, अदा ही ओता कंहिंजी आ, मुंहिंजी आ। गाड़ी कंहिंजी आ, मुंहिंजी आ। बाबो भले घर वेठो हुजे, ईअं कोन चवंदो त बाबे जी आ, मुंहिंजी आ, हीअ बि मुंहिंजी आ, हीअ बि मुंहिंजी आ। पर उहा न्याणी जंहिंखे तो मुंहिंजा दोस्त ॾाजे में रुगी हिकिड़ी नंढड़ी गाबड़ी ॾिनी हुजे, नंढड़ी गाबड़ी या बकरीअ जो फर ॾिनो हुजे, उन मां वधी बकरियूं थियूं हुजनि, 30 सालनि खां पोइ बि को पुछेसि त ओ अदी सूमल या अदी मूमल ॾे ख़बर इहा बकरी कंहिंजी आ या इहा ढगड़ी कंहिंजी आ, त नेसाहो हणी चवंदी हीअ मुंहिंजे अबाणनि जी आ, ये मुझे अबाणन जी निशानी आ, ये मुझे बाबा साईं जी निशानी आ, ये मुझे जीजल अम्बड़ जी निशानी आ। दोस्त इहो सच आहे या न? इन सबाझड़ी न्याणीअ सां प्यार कर, मुझो रब तुंहिंजो बेड़ो पार करे छॾे। बहरहाल मुंहिंजा दोस्त अज़ीज सॾु कई मुंहिंजा दिल बर बाबा जानी, जी मुझी बचड़ी बाबा ॻाल्हि कहिड़ी आ, अम्मा तव्हां के इशारो थी ॾे, तव्हां अमड़ के इशारो था ॾियो, बचड़ी बि ॻाल्हि कोन्हे, तुंहिंजो हाल असांजे आॾो आ, तूं ये हिकिड़ी जॻह ते पई आ, न्याणी बि असांजी हिकिड़ी आ। अॼु असांजे घर में हिकु ॾाढो सुहिणो महिमान आयो आ, जंहिंजी उम्र 10 साल आ, हेॾो नेकोकार आ, हेॾो परहेज़गार आ। दिल थी चवे जे तूं इजाज़त ॾी असां उन खे वठी अचूं, उन खां तुंहिंजे लाइ दुआ घुरायूं या तोखे खणी हलूं, तूं हली उन खे रोई चओ त मुंहिंजे लाइ दुआ घुर। मन नौजवान खुदा ऐं मुस्तफ़ा जो महबूब बानो दुआ घुरे, मुंहिंजे मदीने जे मीर जो फरमान त दुआ तक़दीर उनखे बदलाए छॾींदी आ। उन्हणीअ जवाब ॾिनो अम्मा जी बचड़ी, ओ मुंहिंजा दिल बर बाबा जी मुंहिंजी बचड़ी, तव्हां ॻाल्हि कई बस हाणे तव्हां हलिया वञो, मां ॼाणा त मुंहिंजो रब ॼाणे। अब्बो ऐं अम्मा हलिया वया, जीअं वया उन न्याणीअ ज़ारो कतार रोअण शुरू कयो, पंहिंजे करीम रब खे सॾण शुरू कयो। ओ मुंहिंजा करीम रब, ओ मुंहिंजा सुहिणा करीम रब,
अज तुझे दरबार में वास्तो व सुने महबूब मदीने वारे मीर जो ओ मुझा मौला अज जेको नेक साले पंहिंजे महबूब जो गुलाम असांजे अंगण ते कयो थई मेहमान ओ मुझा मौला उन जे इबादत जो वास्तो थे अगर तुझो महबूब बानणो आ त उन जे इबादतुन जे सदके मुखे मौला मुझे जिस्म जी सलामती अता फरमा। देर आए न्याणी रोंदे रोंदे अख लगी आ दिसे थी त नौजवान आयो वा अल्लाह जे दरबार में दुआऊं घुरी मुखे चवे तो ओ अल्लाह जी बानी उथी छो वेठिया उथी पई उथे दिसे त टंगू टंगुन जड़ियों सिधो चे अमड़ जो दरड़ो खड़काए मां महसूस कयो त शायद मेहमान वनी रहो आ पीउ महसूस कयो शायद मेहमान वनी रहो आ छोकड़ो वनी रहो आ रात वधी पई आ दरड़ो खोलण वक्त पुजे थी केरा जवाब थी दे अम्मा मां तुझी न्याणी हां मां का दाह निकरी वई पीउ का दाह निकरी वई त मुझी न्याणी माज़ूर जेका खटता न पई उथी सके हिय जो दर के खोलीन दिसन त न रुगी सलामत थी वई आ पर मुझे करीम रब हुन के चोॾीअ जे चंड जड़ी सूह भी अता करे छड़ी आ उन न्याणीअ खे वठी ढोड़ंदा अचनि था पक थी वई ते न मेहमान जे अचण जी बरकत अचनि त कमरो खुलियो पियो आहे हंधु सखणो पियो आहे हेतिरी चुटकड़ी पन्ने जी लिखी पई आहे जंहिंते लिखियो पियो आहे मुआफ़ कजो जो तव्हां खां मोकिलाए कोन सघियो हां इन करे हलियो थो वञा जो मुंहिंजी हक़ीक़त तव्हां जे आॾो ज़ाहिर थी वई आहे मां पंहिंजे पाण खे ज़ाहिर कर को नथो चाहियां ओ मुझा दोस्तों ओ मुसलमान भाइरो मुझो रब एडो बेनियाज़ आ करीम रब एडो मेहरबान आ जो कदे कह मासूम जे सदके कंहिंजी जिंदगी मिली वेंदी आ कंहिंजे दुआ जे सदके मुझो अल्लाह राजी थींदो आ त बेड़ो पार थी वेंदो आ ओ अजीजा ने मन मुसलमानो ही जे करे जी महफिलूं जेके यारी शरीफ जे निस्बत वारी हुजे कुरान करीम जे निस्बत वारी हुजे मदीने वारे मीर जे शान जे निस्बत वारी हुजे महफिल जेका बि हुजे लेकिन फर्क सिर्फ इहो आ गुल होवे त खुशबू करे बगैर खुशबू दे गुल के हा यार होवे वफादार होवे बिना वफा दे यार के हा दीन दी महफिल होवे त कलब दी कट लहे वरना दिल दे महफिल दा फायदा ही के हा दीन जी महफिल हुजे तो उन महफिल के प्यार में सजायो अचो तॾहिं बि इश्क में वेहो तॾहिं बि इश्क में प्यार जूं ॻाल्हियूं कयो प्यार जूं ॻाल्हियूं ॿुधो खुदा जो कसम खणी थो चवां मुझे मदीने जे मीर फरमायो मंबकी मिन खशियतिल्लाह हत्ता यऊदल लबन फिज़्ज़र कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे मदीने जे ताजदार फरमायो ओ मुझा दोस्तो अजीजो जॾहिं कहीं भी शख्स जे अखिड़न मां खौफे खुदा में हिकड़ो लुड़क भी लड़ंदो आ रुगी पिंपणी बि आली थींदी आ हर्रमहुल्लाहु अलन्नार उन पिंपणीअ जे मथां अल्लाह जहन्नम जी बाहि हराम करे छड़ी रुगी पिंपणी आली थे खुदा जे खौफ में अल्लाह उन जे मथा जहन्नम जी बाहि के हराम करे छडींदो आ मुझे आका फरमायो जने क़यामत जो दिहाड़ो थींदो हुक्म थींदो हे गुनहगारा जहन्नम में वने वा पिंपणी अर्ज कंदी मौला मां जो आली थी हुयस हुक्म थींदो ने पिंपणी के जन्नत में पिंपणी चौंदी मौला मां अख में मौजूद हां अख के जन्नत में अख चौंदी मौला मां चेहरे में मौजूद हां चेहरो जन्नत में चेहरो चौदो मौला मां जिस्म में मौजूद हां मुझो रब फरमाइंदे ने फकीर खे जन्नत में मोकले छड़ियो रहमत खुदावंदी बहाना में जोयत
अल्लाह जी रहमत मुसलमानो रुगी नंढड़ो नंढड़ो बहानो ॻोल्हींदी आहे। ख़ुदा जे आॾो कंहिंजे मुंहिंजा दोस्त इबादतुनि जी परवाह नाहे, मुझे अल्लाह के तुझे असांजे खैर खैरातुनि जी परवाह नाहे, मुझे अल्लाह के तुझे असांजे रियाज़तुनि जी परवाह नाहे, मुझे अल्लाह के कंहिंजी बि परवाह नाहे। अल्लाहु समद मुझो खुदा बेनियाज़, मुझो अल्लाह बेनियाज़। लेकिन तारीख गवाह हुआ, कुरान करीम गवाह हुआ, रसूलुल्लाह जी ज़ात गवाह हुआ। आखिरी जुमलो पे चवा मुझा दोस्तो अजीजो तवज्जह कर तो घणो टाइम वठी वियुसि। अल्लाह जो नबी भी गवाह हुआ, अल्लाह जो कुरान भी गवाह हुआ, दुनिया जी तारीख भी गवाह हुआ तो मुझे अल्लाह जी ज़ात के निस्बत ॾाढी प्यारी हूंदी आहे। हेडो सारो जवान थुल्हो मोटो उन बि ओबासी ॾेई वरती, नालो नथो वठां छो त मूवी वारो वीचारो बि मोहबत में वेही रहियो, शाबस हुजेसि। मां अॻे चयोमांसि थोरो ॿियनि जी भरत हमरा ओबासी धोबासी त न ॾियनि, पर हो वीचारो थकिजी पियो आहे, सॼो ॾींहुं हूंदो किथे प्रोग्राम में, हुन फ़क़ीर खे बि मज़ो अची वियो। ईंदो मज़ो मुंहिंजा दोस्तो, छो त जॾहिं न गर्मीअ मां माण्हू थधिकार में ईंदो आहे त सुकून मिली वेंदो, गर्मीअ मां माण्हू थधिकार में ईंदो आहे त सुकून मिली वेंदो आहे। यादि रखो हीअ ज़िक्र वारी महफ़िल, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे दुरूद वारी महफ़िल, पीरनि जे पीर मुहियद्दीन मीर दिलबर दस्तगीर जे यारीअ जे निस्बत वारी महफ़िल, हीअ महफ़िल सुकून वारी आहे, रहमत वारी आहे, बरकत वारी आहे। तॾहिं त मज़लो अचे वियो आहे। तव्हांखे अंदाज़ो आहे त तव्हांखे 1.5 कलाक गुज़री वियो आहे, ख़बर बि कान पई आहे। कंहिंखे अंदाज़ो आहे 1.5 कलाक गुज़री वियो मगर ख़बर कान पई, छो कान पई? जिस्म असांजो हिते हुयो पर असांजी दिलि पंहिंजे यार जे दरबार में। इहो सच आहे या न मुंहिंजा दोस्तो? ऐं यादि रखो कंहिं बि उलमा आलिम दीन खां पुछो त अगरि हिकिड़ी घड़ी बि अहिड़ी मिली वञे ज़िंदगीअ में, हिकिड़ी घड़ी 5 मिंट अहिड़ा मिली वञनि ज़िंदगीअ में जेके 5 मिंट तू ही तू हुजे, छा हुजे? तू ही तू हुजे। इन दिल जो कनेक्शन पंहिंजे करीम रब जे ज़ात सां मिली वञे त उहे 5 मिंट भी मुंहिंजा दोस्त तुंहिंजे ज़िंदगीअ जे गुनाहनि खे धोइण जे लाइ काफ़ी आहे। त पोइ अल्लाह जे ज़ात तव्हां असांखे ज़िंदगीअ में अहिड़ी महफ़िल बि नसीब फरमाए जंहिंमें 1.5 कलाक सुकून सां वेही रहियासीं। हे ख़ुदा जो करम नाहे? जवाब ॾियो। हे ख़ुदा जो करम नाहे? हे ख़ुदा जी महिरबानी नाहे? हे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी निगाह नाहे? छो जे उहा निगाह न हुजे हा त हिते कीअं वेठा हुजऊं हा? त मुंहिंजा दोस्तो तव्हांखे मुबारक आहे अहिड़ियूं महफ़िलियूं करण ते, अहिड़ियूं महफ़िलियूं मुनाक़िद करण ते। पर हिकिड़ो जुमिलो वरी चवंदुमि त यादि रखो, मुंहिंजी दिलि चवे थी, मां तव्हांखे चवां थो, जॾहिं बि महफ़िल करायो त मुक़रर खे एतिरो अर्ज़ ज़रूर कजो, जेको बि मुक़रर हुजे त सुहिणा प्यार जूं ॻाल्हियूं, छा कर? प्यार जूं ॻाल्हियूं कर, हुन जी पचार न कर। छा वञे अरे लोगो तुम्हारा क्या, मैं जानू मेरा खुदा जाने। दोस्तो यादि रखो मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे। अदा फलाणे खे 50 एकड़ बनी आहे, अदा रब जी मर्ज़ी आहे। अदा फलाणे खे 100 एकड़ बनी आहे, अदा मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे। अदा फलाणो सफ़ा सुञो आहे, अदा पंहिंजे नसीब खे चए मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे। दोस्तो इहा दुनिया जी मिल्कियत जे रब जी मर्ज़ी आहे त हीअ ईमान जी मिल्कियत बि मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे न। जंहिंखे जेतिरी अता फरमाए या उन मुझे करीम रब जी मेहरबानी आहे, उन मुझे करीम रब जी मर्ज़ी आहे। शुक्र कर, शुक्र कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तोखे असांखे औलिया अल्लाह जी निस्बत अता फरमाई आहे। ॻाल्हि मतां रहिजी वञे, ॻाल्हि के रहाइण नथो चाहियां। कहिड़ी ॻाल्हि पे कयमि मूंखे यादि आहे, तव्हां ॿुधाईंदव त कहिड़ी ॻाल्हि पे कयमि? ॿुधाईंदव दोस्तो? ईअं न कयो न। ओ मुंहिंजा दोस्त, छोकिरे वारी ॻाल्हि कल्ह पूरी थी वई। मां ॻाल्हि पे कई त मुंहिंजे ख़ुदा खे निस्बत ॾाढी वणंदी आहे। हेॾो फ़क़ीर कंहिं दाह कई, मुंहिंजे अल्लाह खे निस्बत ॾाढी वणंदी आहे। हाणे नंढड़ो मिसाल थो ॾियां, मिसाल नंढड़ो पर ॾियां पहिरीं क़ुरान मां थो।
छा मां तो मिसाल दिया कुरान करीम मां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पांजे नूरानी मलाइकन के फरमायो, कहीं के फरमायो, नूरानी मलाइकन के फरमायो, मलाइक नूर जी पैदाशन, उन्होंने मलाइकन के मुझे रब फरमायो व कल्बुहुम बासितुन ज़िराइहि बिल वसी। कुरान जी आयत पढ़ियम मगर माना समझण वारा समझा, लेकिन तवा साधड़न मुजड़न फकीरन के तो बुधाया त रब कुरान करीम जे आयत में छा फरमायो। अल्लाह पांजे मलाइकन के हुक्म करायो, ओ मलाइको जियो सांजा करीम रब वञो व्या काडे वञो मौला मुझे प्यारे नबी ईसा अलैहिस्सलाम जा ओहे आशिक जेके कहफ नाले असहाबे कहफ नाले हल उहे तो उन जा आशिक हल, मगर उन्हन जे उन गार जे दर ते हिकड़ो कुतड़ो भी सुतो पयो आ। जॾहिं रब उन्हनि के हुकुम कयो मुझे नबी जे आशिकन जा वञी पासा उथलाए चो 300 साल सुता रहा, पासा उथलाया हुकुम थियो ॾियो ख़बर सभिनी जा, हा मौला सभिनी जा, वरी वञो 1 2 3 4 5 6 मौला सभिनी जा, वरी वञो वरी विया मोटी आया मौला सभिनी जा, हुकुम थियो ॿुधायो उन्हनि जे दरड़े ते उन्हनि जो साथी हिकिड़ो कुतड़ो बि टंगूं टेड़ियो सुतो पियो आ। ॿुधायो उन जो पासो उथलायो थव या कोन उथलायो थव? केर कुतो, केर दोस्तो गाला गाला केर कुतड़ो तो असां जे नज़र में त वीचारो ईअं हूंदो आहे, लेकिन अल्लाह जे नबी जे आशिकन सां हिक कुते जी निस्बता मुझो करीम रब पांजे सुणे कुरान करीम में उन कुतड़े जो भी बार बार जिक्र फरमाईंदो आहे। निस्बत प्यारी आ, वरी अचो मुझे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में अल्लाह के छा प्यारी आ, चो छा छा प्यारी आ? मुझे आका जे दरबार में अचो, मुझे आका जे दरबार में पहुंचंदासी त खबर पवंदी जे जो नालो अब्दुर रहमान सहाबिया नालो छा है? गला गला माना छाती रहमान जो बानो बानो त रहमान जो आ। अज बिल्लिन जो वलर पोयां लायूं थो अचे, आए है बिल्लिन जो वलर पोयां लायूं थो अचे। मक्के वारन के खबर आ अब्दुर रहमान, मदीने वारन के खबर आ अब्दुर रहमान, मुझे आका के खबर आ हिन जो नालो अब्दुर रहमान। अज मुझो मदीने जो मीर सद तो करे या अबू हुरैरा, ओ बिलन वारा तालुना हेडे हलिया। अबू हुरैरा अची वयो आ, अब्दुर रहमान अची वयो आ। आका मुरकन था खुश थिया हन जेडी मल अब्दुर रहमान उतों दरबारे मुस्तफा मां निकतो, दोस्त सहाबी सद कयो या अब्दुर रहमान, जवाब न थो दे, पे सद कयो या अब्दुर रहमान, जवाब न थो दे, कहे कुलियत रखो या अब्दुर रहमान, जवाब ॾियण लॻो ऐन अब्दुर रहमान, काथे या अब्दुर रहमान। दोस्तन साहबा चयो अंत अब्दुर रहमान, तू जो अब्दुर रहमान, चए थो ला ला अना अब्दुर रहमान अना अबू हुरैरा, अना अबू हुरैरा मां अब्दुर रहमान नहा मां त अबू हुरैरा। अब्दुर रहमान मुझो अमड़ नालो रखियो, अबू हुरैरा मुझे महबूब मुस्तफा नालो रखियो आ।
सहाबा जे इश्क दे निहारियो, सहाबा जे मोहब्बत दे निहारियो। मुझे महबूब चे ओ मिलने वारा त चई मुके अब्दुल रहमान नालो अमड़ जो त कबूला, पर तेस ताईं जेस ताईं मुझे आका नालो न रखियो। हाणे क़यामत ताईं अब्दुल रहमान न पर अबू हुरैरा जे नाले सां सॾियो वञा। उन दिल में गाल कबूल कई, खुदा भी उन जी दुआ कबूल कई, मुझे मुस्तफा भी राजी थियो। अज हदीस पढ़ंदो आ काल काल अबू हुरैरा, अबू हुरैरा, अबू हुरैरा बिलिन वारे लखे हदीसूं उन अबू हुरैरे जे नाले सां। अर्ज पे कयम तो खुदा के भी निस्बत प्यारी आ, मुझे मुस्तफा जे गुलामन के भी निस्बत प्यारी आ। वरी औलिया अल्लाह दे निहार, भला तू असां इंतहाई गुनाहगार आहियूं, भला मूं जड़े किनड़े कोझड़े के इज्जत छो ॾिनी अथव। साईं कारी सिकंदर अली साहब आयो, उनखे हेठों मुसल्लो ॾिनोसीं, विहाणो ॾिनोसीं, छो ॾिनोसीं? निस्बत आ कंहिं निस्बत वारे सां। अल्लाह जे कंहिं भी कामिल वलीअ जो को गुलाम ईंदो आ या संदन जो को बचड़ो ईंदो आ त छा चवंदा हूं, यार फलाणे साईं जो बचड़ो अची वियो आ, साईं आशिक अली शाह जीलानी जो पुटड़ो अची वियो आ, अदा इज्जत ॾियो जो सैयद सादात अची वियो आ, साईं सुहिणो शमसदीन साईं करूंडीअ वारे जो बचड़ो सैयद ज़ियाउल्लाह शाह जीलानी अची वियो आ, साईं खे इज्जत ॾियो। साईं मशहूरन वारे साईं जो बचड़ो साईं मंजूर साईं अची वियो आ, उनखे इज्जत ॾियो। साईं सजण साईं जो गुलाम फकीर आशिक आयो आ, इनखे इज्जत ॾियो। यानी तू असां गुनाहगार सही, पर तू असां भी निस्बत खे इज्जत जरूर ॾींदा हूं। छो जो इहो तरीक़ो खुदा खे भी वणियो आ, महबूब मुस्तफा खे भी वणियो आ, ऐं मुंहिंजे महबूब जे सहाबा खे भी वणियो। तो मुझा प्यारा दोस्तों, इहा निस्बत इंशा अल्लाह ताला रंग लाइंदी, कदें भी तव्हां असांखे ॾुखियो थियण कान ॾींदी। अल्लाह अल्लाह ही अल्लाह जो रसूल तव्हांखे आबाद कंदो, जिते भी हुजो खुश हुजो, आबाद हुजो, लेकिन निस्बत खे न छॾिजो। जेकॾहिं अल्लाह वारनि जी निस्बत, अल्लाह वारनि जी निस्बत एतिरी कमाल वारी आ त महबूब मुस्तफा जी निस्बत केॾी कमाल वारी हूंदी। दोस्तों अंदाज़ो लगायो त पोइ अचो त गॾिजी करे पंहिंजे ज़िंदगीअ में निस्बत मुस्तफा पैदा कयूं। अल्लाह वारनि ॾे वेंदा हूं, दर्स कहिड़ो ॾींदा आहिनि? अल्लाह जो ज़िक्र कयो ऐं मुंहिंजे महबूब मुस्तफा जे शरीयत जो इत्तिबा कयो। अल्लाह वारनि जो इहो दर्स हूंदो आहे। ज़िक्र कंहिंजो अल्लाह जो कयो, शरीयत कंहिंजी महबूब मुस्तफा जी ते अमल कयो। सादड़ो सादड़ो तरीक़ो, वेही पाणी पियो, सुन्नत थी वई, मुंहिंजे महबूब जी सुन्नत थी वई। रात जो सुम्हण वक़्तु बचड़नि खे कलमो पढ़ाए पोइ सुम्हारियो, बचड़नि खे कलमो सेखारियो। मुंहिंजा दोस्त सहाबा जी सुन्नत थी वई, सहाबा कलमो पढ़ी कुरान पढ़ी पोइ सुम्हंदा हुआ। औलिया अल्लाह जी सुन्नत थी वई। अॼु भी अल्लाह जा नेक बाना रब जे कुरान जी तिलावत कंदे कंदे निंढड़ू कंदा आहिनि। छो त मुंहिंजा दोस्त सारी रात सुबहान जागी जन याद कयो, तन जे अब्दुल लतीफ चवे मिट्टी भी लधो मान, कोड़े कन सलाम अचियो आतण उन्हनि जे चाही थो त हिन ज़ाहिरी ज़िंदगी खां पोइ भी तुझी कब्र खे भी इज्जत मिले, त पोइ हिन दिल खे यार जे हवाले कर, खुदा जो जिक्र कर, पंहिंजे बचड़नि खे खुदा जो जिक्र सेखार, खुदा जे महबूब जी शरीयत सेखार, सब्र ऐं शुक्र सेखार। छो त मुंहिंजे हसनैन करीमैन जी सुन्नत सब्र ऐं शुक्र आहे, रज़ाए खुदा में राज़ी रहणा। रात जो सभिनी बचड़नि खे ख़ासि करे लाउड ते आवाज़ हली रहियो आहे। मां ॻोठ जे उन्हनि अमड़नि भेनरुनि जे ख़िदमत में भी अर्ज़ कंदुसि, ओ अल्लाह जूं बानड़ियूं नंढड़नि बचड़नि खे रात जो सुम्हण वक़्तु कलमो पढ़ाइण सेखारियो। उहे बचड़ा कदें भी ख्वाब में कोन डिजंदा, उहे बचड़ा रड़ियूं करे कोन उथंदा, पर उन्हनि बचड़नि खे जो न कलमो बचपन में जन घुटी मिलंदी आहे, चइबो न घुटी बचड़े खे प्यार भी आहे, उहा बचड़े खे घुटी भी कलमे जी विझो, ज़िक्र जी विझो। मासूम बचड़ो आहे त ज़िक्र कंदे उनखे निंड करायो, बजाए इन जी जिन थो अचे, ममड़ो थो अचे, चुप थो करी या सॾु कयां फलाणे पंहिंजो ॾाढे मुड़स खे, ईअं न कयो। अल्लाह जूं बानड़ियूं उन बचड़े जे मथां
अल्लाह जे ज़िक्र जी लोली कयो आ करे निंड करे छड़ी मासूम बच्चे थे अल्लाह जे ज़िक्र जी रहमत वसायो समझदार बच्चे के मुझे महबूब मुस्तफ़ा जो कलमो पढ़ायो निंड मां बच्चो उथे चो बच्चा कलमो पढ़ हिकड़े ॾींहुं न पढ़ंदो ऊ कंदो ॿिए ॾींहुं ट्रू ट्रू कंदो आख़िर जॾहिं इहो बचिड़ो कलमे जो आदि थियो त बा ख़ुदा यादि रखो जॾहिं न तव्हांजो बचिड़ो राति जो कलमो पढ़ी पोइ सुतो ऐं उथण वक़्तु कलमो पढ़ी सॼी राति तव्हांजे घर ते अल्लाह जे फ़रिश्तनि जो पहरो रहंदो पहरो दुश्मन तहांजो वार विंगो न करे सघंदो जंहिंजे घर जे दर ते रुगी हिकिड़ो चौकीदार या दंबूकड़ी खयो बीठो हूंदो आहे त हमरा खोंघरा वॾा हणंदो आहे छो चई चौकीदार वफ़ादार आहे बीठो जो आहे अदा चौकीदार बेवफ़ा बि थी सघे थो मगर अल्लाह जा फ़रिश्ता कॾहिं बि बेवफ़ाई कोन कंदा दुनिया जे चौकीदारन के रखण जे बजाय रात जो सुम्हण वक्त आयतुल कुर्सी पढ़ी सजे घर ते अशद आंगुर सां इशारो करे सुम्ही पओ यो लोही कोट आ तुझे घर के इंशाअल्लाह ताला गैर तुझे अंगण ते न लड़ी सघंदो ईंदो त अंधो थी वेंदो पंहिंजे बच्चन के इहा तरबियत दियो मुंहिंजा दोस्त इहा तरबियत सिखण जे लाइ हे त सजण साईं जो अदना गुलाम आहे तव्हां खे वरी दावत थो ॾियां तमामु जल्द मथियो रबियुल अवल शरीफ़ जो महीनो आहे 15 ऐं 16 तारीख़ रबियुल अवल जी आहे 24-25 नवंबर जी आहे बिल्कुलु वेझड़ो कंडियारे में मुंहिंजे महबूब हज़रत सुहिणा साईं रहमतुल्लाह ताला अलैह जो सालियानो उर्स मुबारक थींदो हिते 1000 माण्हू गॾिजी वेठा हूं त दिलनि में ज़िक्र जी मौज आई पर जॾहिं लख ज़िक्र वारनि सां गॾु वेहंदासीं त छा था सम्झो ए दिलियूं ज़िक्र अल्लाह जे में मौज कंदियूं या न कंदियूं जी मुंहिंजा दोस्त अचो त गॾिजी पंहिंजे दिलनि खे ज़िक्र जी मौज करायूं ज़िक्र जी मौज करायूं दुनिया जी साइंस अॼु क़बूल करे चुकी आहे त जॾहिं ॿ दिलियूं हिक ॿिए जे क़रीब थींदियूं आहिनि त पहिरीं उन्हनि जे साह जो मेलाप थींदो आहे छा जो मेलाप थींदो आहे साह जो मेलाप थींदो आहे बाद में उन्हनि दिलनि जो पाण में कॉन्टेक्ट थींदो आहे जंहिंमां मुंड में ॿुधायो त नंढड़ा दिलि जा सैल कढी रखो त तव्हांखे ख़बर पवे हिकिड़ो सैल हूंदो मरी वेंदो पर जेकॾहिं 2-3 सैल गॾु कंदो त हिक ॿिए जे टेक ते ताक़तवर उथी पवंदा जेकॾहिं 2-3 सैल ताक़तवर थी उथी पवंदा त हिते जॾहिं हेतिरियूं दिलियूं गॾिजी रब जो ज़िक्र कंदियूं त हे उथी पवंदियूं या न उथी पवंदियूं पोइ ज़िक्र कयो अल्लाह 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 और न दम धनिया खा तू धार अदा रहो न दम धनिया खा तू धार अदा मंझ ज़िक्र इलाही गुजारे अदा रहो न दम धनिया खा है मोहब्बत नाहे रही त अज़ीज़न में सगन सोटन चाचन मामन में है मोहब्बत नाहे रही त अज़ीज़न में है सगन सोटन चाचन मामन में अदा सगन सालन ऐं नकी मासातन में सगन भाइरुन ऐं नकी साहुरन में अथई मतलब जो हर को यारो अदा रहो न दम धनिया खां अथई मतलब जो हर को यारो अदा रहो न दम धनिया खां तू धार अदा मंझ ज़िक्र इलाही गुजारे अदा रहो न दम धनिया खां गाल मारे विधो
जो त लिखियल आहे त असां न्याणियुनि जी फरमाइश हाणे न्याणियुनि जो शान अॻे ई मां तव्हांखे ॿुधाए चुको हां। हाणे जे मां नथो पूरी कयां त पोइ न्याणियूं चवंदियूं त साईं ॿुधाए त वियो पर पाण त न्याणियुनि जी ॻाल्हि खे अहमियत कोन ॾिने। हूअं कोन चवां, सिधी ॻाल्हि आहे, छो त मां पंहिंजी ख़ुशीअ सां चई वेठुसि। पर अलाह जूं बानड़ियूं, मुंहिंजूं न्याणियूं भेनरूं, आउं तव्हांजी फरमाइश पूरी कयां थो, पर हिकिड़ो शर्त मुंहिंजो बि आहे। उम्मीद आहे त मुंहिंजूं भेनरूं न्याणियूं मुंहिंजो बि हिकिड़ो शर्त पूरो कंदियूं। ओ इहो त मुंहिंजूं भेनरूं, उम्मीद आहे त तव्हां हिकिड़ो वक़्तु बि निमाज़ जो सवाइ शरई उज़र जे क़ज़ा न कंदियूं, सुम्हण वक़्तु अल्लाह जो ज़िक्र कंदियूं ऐं कम अज़ कम 100 दफ़ा मुंहिंजे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते दुरूद पाक पढ़ी ऐं बाद में पोइ निंड कंदियूं। इंशा अल्लाह ताला अल्लाह कंदो त मुंहिंजूं न्याणियूं भेनरूं इहो शर्त क़बूल कंदियूं। मां कोशिश कयां थो, जेकॾहिं इहा नात आहे त मां ज़रूर पढ़ां थो। तव्हां दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे अदड़नि जेका फरमाइश कई सा मूं वटि लिखियल ई कोन्हे। जे उन्हनि जी लिखियल हुजे हां त ज़रूर उहा चवां हां, पर जेतिरी अचे थी ओतिरी ज़रूर पहिरीं चवंदुसि। ओ जितां जितां सरकार ओ विखू वारे हलंदो, जितां जितां सरकार ओ विखू वारे हलंदो, ॼणु खतूरीअ जाके मणगारे हलंदो हो, जितां जितां सरकार ओ विखू वारे हलंदो हो, जितां जितां सरकार ओ विखू वारे हलंदो हो, ॼणु खतूरीअ जाके मणगारे हलंदो हो, जितां जितां सरकार ओ विखू वारे हलंदो हो, ॼणु खतूरीअ जाके मणगारे हलंदो हो। हाणे उन न्याणियुनि जी फरमाइश त जेतिरी मूंखे आई मूं उहो पढ़ी, पर उन न्याणियुनि खे ख़ुशि करण जे लाइ मां हिकिड़ी नात उन न्याणियुनि जे पंहिंजे दिलि वटां पढ़ां थो। उम्मीद आहे त उन मुंहिंजे न्याणियुनि खे बि दिलि खे पसंदि ईंदी इंशा अल्लाह ताला। कहिड़ी? अॼु उॾरी वञो कूंज है, अॼु उॾरी वञो कूंज, ॾाढी दिलि खे थी आ मूंझ, हितां उॾरी वञो कूंज, ॾाढी दिलि खे थी आ मूंझ, कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा है, वठी अंगण ते अचांस, वठी अंगण ते अचांस, पंहिंजे साईं जो पुछांस, वठी अंगण ते अचांस, पंहिंजे दिलबर जो पुछांस, कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा।
ऐ अल्लाह जी बानी अज कूंज खे न्यापो छो थी दी जवाब थी दे इन करे है मन के बुधा ए हर मजू गालियूं अल्लाह मन के बुधा ए हर मजू गालियूं गुंबज़े खज़ेरा जूं मिठड़ियूं गालियूं अजो उॾरी वञो कोयल मुझी दिलड़ी आॾ खोयल अजो उॾरी वञो कोयल अजो उॾरी वञो कोयल मुझी दिलड़ी आॾ खोयल कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा हाय वठी अंगण ते अचांस पंहिंजे दिलबर जो पुछांस वठी अंगण ते अचांस मदीने जो ॻाल्हियूं पुछांस कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा छो त यादि अचनि थियूं छटन जो अल्लाह अल्लाह हो मुझा मौला वरी घुमा है याद अचने थियूं छटन जो ओ सोना सिकंदर याद अचने थियूं छटन जो नबवी हरम जूं थधड़ियूं हवाऊं खुदा जो कसम मदीनो पाक खुदा तव्हांखे नसीब करे जंहिं भी पासे खां अञा माण्हू रुगी छटन जे हेठों ईंदो आहे अंदरों हरम मां एड़ी थधड़ी हवा लॻंदी आहे खुदा जी ज़ात थी ॼाणे अञा माण्हू हरम में दाख़िल ई कोन थींदो आहे अञा हरम जे दर खां पोइते हूंदो टिनी हरम जे दरमियान में सा लेकिन जेके विया आहिनि उन्हनि खे कसम भराए पुछो त मदीने वारे मीर जे हरम मां अञा छटन खां माण्हू अॻिते टपंदो आहे त हरम मां एॾी थधी हवा लॻंदी आहे पोयां माण्हू जबलनि जे गर्मीअ में ईंदो आहे उतां हरम जे थधड़ी हवा जीअं जो लॻंदी आहे थधो साह निकिरंदो आहे ॼण माण्हू जन्नत जे हूरुनि जे विच में पहुचे मुझो अल्लाह शल हर आशिक खे हर मदीने वारे जे गुलाम खे मदीने वारे घोट जे उन छटड़न जो दीदार नसीब फरमाए छो त हर माण्हू मुंहिंजा दोस्त को अमीर आ को गरीब आ पर पोइ बि पंहिंजे पाण खे चवे मायूस न थी दिले दर्द भरी ॾींहुं मदीने हलंदासी है मायूस न थी दिले दर्द भरी मायूस न थी दिले दर्द भरी ॾींहुं मदीने हलंदासी कॾहिं पंहिंजी बि पवंदी वागवरी मोहम्मद यूनुस कॾहिं पंहिंजी बि पवंदी वरी वागवरी उन ॾींहुं मदीने हलंदासी साईं न छॾियो गुलामनि खे रुगो छॾ न यकीन जे दामन खे ए यूनुस लखा पतिया जाए न गोठ जो
बुधायो करोड़पति हैं लखापति हैं गरीब आ पर दिल रोई दाह कई मदीने वारे चयो त जेको रोंदो आ मुंहिंजो अंगण जरूर ॾिसंदो हे फकीर ॾिसी आए न इहे मुंहिंजा दोस्त पक्को यकीन रख लुड़क लाड़े यार खे सॾड़ो करे त ॾिस सा ईअं न छॾियो आ गुलामन खे रुगो छॾ न यकीन जे दामन खे वींदा तवकल वारा पार तरी वींदा तवकल वारा पार तरी पक समझो मदीने हलंदासी कर यकीन मदीने हलंदासी हिक ॾींहुं पंहिंजी बि पवंदी सुहिणा बाग वरी उन ॾींहुं मदीने चो दुनिया ॾिसंदी मदीने खोड़ पाण जहिड़ा मिसकीन हुया वॾी दौलत वारा कीन हुया तन खे बि मिली वई खुश ख़बरी तन खे बि मिली वई साईं सिकंदर ॿुधाईंदो आहे साईं मदीने थो वञा फ़क़ीर पैसा किथां ॾे चइसि इहो ई त मसो आहे ब कंहिं अचे चयो फ़क़ीर वञ मदीने इएं घुर थींदी आहे इएं सॾु थींदो आहे तन खे बि मिली वई खुश ख़बरी हिकु ॾींहुं मदीने दिल खोले चओ दुनिया ॾिसंदी मदीने वींदासी दुनिया ॾिसंदी मदीने हलंदासी जरा देर में खैरा ख्याल न कर कंहिंखे वॾेरो ॾिसी कॾहिं सुवाल न कर मतां चवी त ही रहे सा अमीरा चवांस तो टिकट न वॾेरो पाण वियो आहे जो तोखे मोकिलींदो घुर उतां जिथां को खाली न मोटे जरा देर में खैरा ख्याल न कर कंहिंखे सणबो ॾिसी कॾहिं सुवाल न कर दीदार जी खुलंदी दीदार जी खुलंदी मोहम्मद ईसा नेठ दरी दीदार जी खुलंदी नेठ दरी दुनिया ॾिसंदी मदीने चओ दुनिया ॾिसंदी मदीने नारा हणदा मदीने वींदासी या रसूल अल्लाह चवंदा मदीने यारियूं कंदा मदीने वींदासी मीलाद कंदा मदीने हलंदासी नगर न्याज़ कंदा मदीने हलंदासी मायूस न थी दिल दर्द भरी ॾींहुं मदीने हलंदासी ॾाढा सियाणा हो चरिए खे छेड़े छॾियव 11 रात जा करे छॾियव अल्लाह ताला ये सुहिणी मोहब्बत वारी महफ़िल ज़िंदगी मुंहुं लिखराए थो रही वरती आहे मूंखे बि इन्हनि घड़ियुनि जो आसरो आहे इंशाअल्लाह ताला फरमाशूं थींदियूं वेंदियूं रात गुज़रंदी वेंदी पर हिन वीचारे घणनि हंधि चयो आहे हिकिड़ो मिंट ॿुधाईंदो सिर्फ़ु हिकिड़ो मिंट सिर्फ़ु छो त हिन वीचारे घणनि हंधि चयो आहे पर हाणे जे मां पंहिंजे मुर्शिद सजण साईं जी मनक़बत पढ़ां ऐं महबूब सुभानीअ जी जेकॾहिं मां मनक़बत न पढ़ां त ॻाल्हि ठहंदी कोन पहिरीं पीरनि जे पीर जी पहिरीं पीरनि जे पीर जी पोइ भले 2 मिंट ई सही दादुले दस्तगीर जी पर हिकिड़ो शर्त सभिनी खे आहे को बि पैसा घोरण लाइ मथे न उथे
ये शर्त कबूल कयो कबूला इंशाअल्लाह ताला हाने बुधो गौसे आजम जा मुरीद तू न गम कंदो कर है गौसे आजम जा मुरीद तू न गम कंदो कर तू न गम कंदो कर तू न गम कंदो कर वरतो सखी जो थई दर है गौसे गौसे आजम जा मुरीद तू न गम कंदो कर गौसे आजम जा मुरीद तू न गम कंदो कर जंहिंजो वलियन ते कदम उहो सैयद आओ तम जंहिंजो वलियन ते कदम उहो सैयद आओ तम ओहो सैयद आओ तम ओहो सैयद आओ तम रखंदो असां जो भरम है गौसे आजम जा मुरीद तू न गम कंदो कर गौसे आजम जा मुरीद तू न गम कंदो कर तू न गम कंदो कर तू न गम कंदो कर वरतो सखी जो थई दर गौसे आजम जा मुरीद तू न गम कंदो अजा हिकड़ो बिसरो बुडल बेड़ा छड़े तारे जेको दिल साण सारे है बुडल बेड़ा छड़े तारे जेको दिल साण सारे बुडल बेड़ा छड़े तारे जेको दिल साण सारे जेको दिल साण सारे जेको दिल साण सारे तंहिंजा गम छड़े टारे गौसे आजम जा मुरीद तू न गम कंदो कर सोने दिल पर जा मुरीद तू न गम कंदो कर महबूबे सुभानी खां बाद मुझे मुर्शिद सजन साईं जो मुंह ते हक छाजो फिकिर गम छाजो अदा हाय छाजो फिकिर गम छाजो अदा चो जिए सजन साईं जिए सदा जिए सजन साईं जिए सदा छाजो फिकिर गम छाजो अदा है छाजो फिकिर गम छाजो अदा जिए सजन साईं जिए सदा जिए सजन साईं जिए सदा जह दिल में दिलदार जो तेरो जह दिल में दिलदार जो तेरो कॾहिं न थींदो सो मन मेरो कॾहिं न थींदो सो मन मेरो अहिड़ो ॾिनो रब रहनुमा अहिड़ो ॾिनो रब रहनुमा चओ जिए सजन साईं जिए सदा जिए सजन साईं जिए सदा